ऑर्डर है। तुम ड्यूटी पर खड़े हो तो इतने दिन तो वो बैठे हुए थे मामू, उनको तो नहीं तुम हटा सकते हो। कौन से मामू? वो वहाँ जो पठान बैठे हुए थे उनको हटाने के लिए नहीं है। सिंधी यहाँ खड़े होंगे तो आपको मिर्ची लगती है। हाँ नहीं ठीक आहे जी, कहिड़ी ॻाल्हि आहे। हो तेरे तव्हांजा बंदूकुनि वारा बीहनि था जेके कुएं में बंदूक विझनि था त उन्हनि वक़्तु सही आहे। बाक़ी सिंधी माण्हू हिते अची बीहनि था। हाणे तूं वरी वञी वेह, जे तोखे ऑर्डर आहे त असांखे गिरफ़्तार करे वञ। ख़ुदा हाफ़िज़। हुन परे वञी बीह, असांजे भरिसां न बीह, भरिसां हली थो। हिन मुड़ुस माण्हू आयो, सॼी सिंध में हेॾी गंदगी लॻी पई आहे, उन में कुझु न आहे। बाक़ी सिंधी माण्हू एतिजाज कनि त पोइ तव्हांखे मिर्च न लॻनि। शर्म कयो बेली। सिंधी आहे त तूं सिंधी आहे। बरोच हुज या सैयद हुज, तूं बरोच आहीं या सैयद आहीं, हिन शइ खे विसारे छॾ। हिते बीहण जे लाइ असां न तुंहिंजे पाबंद आहियूं न तोखां इजाज़त वठंदासीं। हीअ असेंबली आहे जंहिंमें असां ई गॾा मोकिलिया अथई, जिन को असां जवाब था वठूं। तोखे जे इजाज़त तोखे मना कई अथऊं उहे गिरफ़्तार कर। बाक़ी मूंसां बकवास हिते केरु न करे। जे तव्हांखे कंहिं चयो आहे त असांखे गिरफ़्तार कयो, असां गिरफ़्तार थियण लाइ तयारु आहियूं। बाक़ी तो जहिड़ा असां घणा हिते ॾिठा अथई। अञा त तोखे को गुल बि न लॻो आहे त तूं एॾो वॾो किथे अथई तुंहिंजो पुलिस नालो बालो ई कुझु न अथई। कहिड़े थाणे जो आहे? कहिड़े थाणे जो आहे बाबा? हे न तोखे गुल आहिनि न तोखे को कुझु आहे? आई केरु? मां हेॾे ॼणो आऊं चोर आहियां तुंहिंजो वाछ बि आहे। अकुल लभई कोन। तूं आहे तूं थाणे कहिड़े मां आयो आहे? तूं कहिड़े थाणे मां आयो आहे? थाणे कहिड़े मां आयो आहे उहो ॿुधाए। न तोखे तो नंबर अथई न छा अथई? हेॾे हा साईं, तूं वॾो मुड़ुस माण्हू आहे, हेॾे अच हिनखे।